नाज़िन ढंढो मोहम्मद खान में उस्ताद सुलेमान राजपर जी न्याणी सां थियल इज्तिमाई ज़्यादती ख़िलाफ़ PTLF जे अॻवाननि एहतजाजी रैली कढी आहे। उन हवाले सां ॾिसूं था हाफ़िज़ मेमन जी ही रिपोर्ट। नाज़रीन, कराची के इलाइक़े गुलशन हदीद में सिंध की न्याणी बुशरा राजपुर सां थियल लजा लुट के ख़िलाफ़ FIR सही नमूने से दर्ज न करण खिलाफ़ अज PTLF सिविल सोसाइटी तरफा ढंढो मोहम्मद खान प्रेस क्लब अॻियां एक मुज़ाहिरो किया वियो। अचो तो मुज़ाहिरे में शरीक मुज़ाहिरीन का वीचार वठो। इंतहाई दुख जी ॻाल्हि आहे, इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। सिंध जी न्याणी बुशरा राजपुर सां जेको ज़ालिमाना वर्ताव थियो, उन सां इज्तिमाई ॾाढाई थी। FIR में जेको फेरफार कई, इन सां केतिरा ई सुवाल पैदा थिया। हिकिड़े त न्याणी सां ज़ुल्म ज़्यादती थी, मथां पुलिस बि जेको FIR में जेको रद्द बदल करे कंदे, FIR में हेर फेर कंदे मुजरिमनि खे फ़ाइदो ॾिनो ऐं जेको ज़्यादती जो शिकार थींदड़ न्याणी सां नाइंसाफ़ी कई। कई हर रोज़ ताईं सिंध में ॾिसो न, कई एतिरनि मासूम कॾहिं कॾहिं 5-5 4-4 साल ई ॿारनि सां बि ज़्यादती कयूं वञनि। ऐं इंसाफ़ी तक़ाज़ा इहा आहे जो साल ॿिनि खां ज़मानत ते ॿाहिरि निकिरियो वञे। सो जेसितोणी अहिड़नि दरिंदनि खे सरेआम चौकनि ते फांसी न ॾिनी वेंदी या अहिड़ो को सख़्तु सज़ा जेसितोणी कानून अदालत सॻोरी न ॾींदी, तेसितोणी त इहे वाक़िया अञा पिए वधंदे वेंदा। न्याणी आहे मासूम न्याणी जेका कराची में गुलशन हदीद में हिकु उस्ताद जी न्याणी आहे, उन सां इज्तिमाई ज़्यादती जो जेको वाक़ियो थियो आहे उन जे ख़िलाफ़ हीअ एहतजाज रखियो वियो आहे, जंहिंमें सिविल सोसाइटी शहरियुनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई आहे। मुतालबो हिन मौक़े ते सिर्फ़ु इहो आहे जो इलाही असांजो माशरो ख़तरनाक रवैयनि तरफ़ वञे पियो। तव्हां ॾिसो पिया त सिंध में पहिरीं 100 ऐं हाणे 1000 रेप जा केसिस थियनि पिया ऐं उन मां ईअं सम्झो त 10% केसिस अहिड़ा कोन्हे जिन में जवाबदारनि खे सज़ा मिले। असां ही मुज़ाहिरो इतिहाद इनकार करायूं पिया त आला इख्तियारियूं ऐं कानून मुहैया कंदड़ इदारा जिन जो कमु इहो आहे त इंसाफ़ मुहैया कयो वञे, पर बदकिस्मती सां हिन मुआशिरे में इंसाफ़ मिलणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं उन जी बेसिक FIR में ई उनखे फेरफार करे उनखे कमज़ोर करण लाइ जतन कया पिया वञनि। इहो हिकिड़ो तमामु शर्मनाक अमल आहे। इन जी असीं सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत करियूं था। मुंहिंजी जेके कानून ठाहींदड़ जेके 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 इदारा आहिनि या जेके लॉ एनफोर्समेंट जा इदारा आहिनि, उन्हनि खां इहा अपील कंदसि त महिरबानी करे बुशरा राजपुर सां इंसाफ़ कयो वञे। राजड़ सां जेका इहा नाइंसाफ़ी थी आहे, जेका उनजी तज़लील थी आहे कराची में, सिंध में अहिड़ा वाक़िया रोज़ थींदा रहनि था। असां सिंध जा जेके क़ौमी कारकुन आहियूं, सिंध जे हर मसइले ते ॻाल्हाईंदा आहियूं त उन ई मसइलनि सां जेको बुशरा राजड़ जेको मामिलो इहो थियो आहे, उन जेका इहा तज़लील थी वई आहे, असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। वीचार ॿुधा। कैमरामैन सफ़ेन अली मेमन सां गॾु अब्दुल हफ़ीज़ मेमन, मेहरा TV न्यूज़, ढंढो मोहम्मद खान।